हीअ सेशन आहे हिन सेशन में असीं अॻियो जेको सेशन आहे उन जी कंटिन्यूटीअ में इन सेशन में असांजे सिंध जे नामवर पब्लिशर्स जी गुफ़्तगू ॿुधी हुई पर हीअ जेको सेशन आहे उहो इन जो इन हवाले सां पार्ट आहे त असांजा ही पब्लिशर बुक पब्लिकेशन ऐं बुक प्रोडक्शन जा सरवाण हुया हिन वक़्तु सिंध में हिकु अहिड़ो इदारो हिकिड़ो अहिड़ो इनोवेटिव इदारो आहिस्तीअ सां अॻियां अचण जी कोशिशि करे पियो जेको बुक पब्लिकेशन सां गॾोगॾु ऑडियो बुक्स ऐं सिंध जी तमामु अहम शख़्सियतुनि जे बारे में बायोग्राफी बुक्स सिंधी उर्दू ऐं अंग्रेज़ीअ में ऐं उन खां अलावा जेके हिन वक़्तु सॼी दुनिया ते सिंध जी शख़्सियतूं जेके इंटरनेशनल रिव्यूड जूं आहिनि उन्हनि जा स्ट्रक्चर तयारु करे सिंध जे अवाम पाकिस्तान ऐं सॼी दुनिया में पखेड़ियो मिर्ज़ा कलीम बेग साहब जो हिकिड़ो शेर आहे त केसी कंदासीं कोठी दिल जी किताब खानो लाइब्रेरी जो कॉन्सेप्ट तमामु पुराणो आहे पर कंप्यूटर अचण खां पोइ ग्लोबल विलेज में असीं जॾहिं कंप्यूटर ते वञूं था त पोइ असांखे ई बुक्स पढ़णा पवनि था ई बुक्स सां गॾोगॾु रोशनी पब्लिकेशन हैदराबाद हिकिड़ो नए तजुर्बे करण लाइ वञी रही आहे उहो तजुर्बो जंहिंजो इज़हार मूं असां कयो जंहिंजो कंटेंट मूं ॿुधायो त उहो ऑडियो बुक्स CD लॉन्च कंदा हिते ऐं गॾोगॾु उन CD खां अलावा उन्हनि हस्तियुनि जो जंहिंजो मूं मां तस्करो कयो त जेकी सॼी दुनिया में हाणे करंट अफेयर जे हवाले सां आर्ट जे हवाले सां ॼातल सुञातल आहिनि उन्हनि जा बायोग्राफी बुक्स आहिनि टिनी ज़ुबानुनि में अंग्रेज़ी उर्दू ऐं सिंधी ऐं गॾोगॾु उहे शख़्सियतूं सिंध जूं जेके ग्लोबल विलेज में सॼी दुनिया में ॼातियूं सुञातियूं वञनि थियूं उन्हनि जा स्ट्रक्चर तयारु करे उन्हनि खे उन प्रोडक्शन खे पधराई ॾिनी वेंदी अॼु हिननि सभिनी शयुनि जी हिते नंढे सेशन में पधराई आहे महूरत आहे ऐं सभ खां अवल हिन आइडिया खे फ्लूट करण वारे पंहिंजे दोस्त हालार नवाज़ भांगरे खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि जेके हिन समूरे प्रोजेक्ट ऐं हिन समूरे ख्वाब जे पुठियां ताबीर ॾियण वारा आहिनि ॾेई चुका आहिनि हालार नवाज़ भांगरे ऐं सभिनी जूं ताड़ियूं थी पियूं गॾोगॾु हीअ जेका CD आहे जेका शेख अयाज़ जे शाइरी जी ऑडियो CD आहे हिकिड़ो सिंपल आहे हिकिड़ो सैंपल आहे जंहिंखे अॼु हिते इंट्रोड्यूस कयूं था जंहिंमें अली इज़हार जो आवाज़ आहे ऐं नसीर मिर्ज़ा जो आवाज़ आहे ऐं गुज़ारिश कंदुसि त उहो अक्सर स्टेज ते अचे अली साहब हाणे गुज़ारिश कंदुसि रोहल हसन रसके जिन्हनि बुक खे बुकलेट कयो आहे जंहिंजी डिज़ाइन कई आहे हसन रस जो पुटु रोहल हसन रस हीउ नंढो सेशन आहे नज़र आई किरण जोया ऐं ॿी असांजी महिमान किरण जोया वीडियोग्राफी कंदड़ सरमत बलोच प्यारा दोस्तों ही सब शयूं अवेलेबल आहिनि स्टॉल ते बि अवेलेबल आहिनि अवांजी ताड़ियूं थींदियूं असीं आपदा जी सेशन सिर्फ़ ऐं गुज़ारिश कंदुसि हालार नवाज़ भांगरे खे त हू हिन पंहिंजे जेको इनोवेटिव हुन जेको रस्तो अख़्तियार कयो आहे हुन जे बारे में तारीफ़ी ॿ लफ़्ज़ ॻाल्हाईंदो Hello, thank you so much for joining us for this conference. We initiated this idea to transform writing, and this is known as Celebrating Ideas, and other project called audiobooks. Both were the idea behind these both projects were to integrate our culture in somehow in whole world. So that was our whole idea behind these two initiatives. Thank you so much. प्यारा दोस्तों ये जेकी बुक बायोग्राफिकल बुक आहिनि वो हिकिड़ो त अमा जिंदो जे बारे में आहे अमा सभिनी खे ख़बर आहे त अमा जिंदो बहावल सौर जे शहीदनि जी माउ आहे जंहिं पंहिंजे ॿिनि न्याणियुनि जी क़ुर्बानी ॾिनी जिन पाण खे ॿाहिरि साड़ियो हिकिड़े इंतिहाई अहम
इशू के हवाले से जो मेजर जो जर्नल है मेजर है जो जे उनके इन लाइक बनायो फांसी जे तख्ते ते चढ़ियो जो नालो मेजर तारीख हुयो जो हैदराबाद में सेंट्रल जेल में फांसी ते चढ़ियो या सजी अम्मा जदोजहद हुई उनकी लाइफ हिस्ट्री है जेका इन बुकलेट में है आबिदा परवीन के बारे में बियो बायोग्राफिकल बुक है आप सब जानो था आबिदा परवीन इन वक्त दुनिया के तसव्वुफ और सूफी मौसीकी के हवाले से शायर है शाह लतीफ जे रिसाले की तर्जुमान है वो बुल्ला शाह के कुलियात की तर्जुमान है वो ख्वाजा फरीद इमादुल्लाह हुसैन के कलाम की गाइंदड़ है वो सचल सरमस्त की आवाज दीदड़ है वो शेख हयात इमदाद हुसैनी की शायरी की दुनिया में आवाज दीदड़ है वो फैज अहमद फैज की कुलियात से की दुनिया में पखेड़े रही है एडी अजीम हस्ती असी आपका परवीन जे एकड़ी क्लैप कंदासी और गुजारिश अली साहब जो आवाज इन ऑडियो सीडी में बिस्मिल्लाह बुनियाद पे ही हलाल नवाज जो एडो खूबसूरत आइडिया है आइडिया सिंपल यो है कि असां के इन वठा वाले दौर में किताब पढ़ण लाइ टाइम कोन्हे हिकिड़ो आइडिया हो तो छो में शायरी हुजे या किताब हुजे या कहानी हुजे माण्हू पंहिंजी गाॾी में पंहिंजी टेप में हलंदे ॿुधे अॼुकल्ह त हिकिड़ी नहिड़े मोबाइल कार्ड में तव्हां वटि 500 गाना हूंदा आहिनि 1000 गाना हूंदा आहिनि उन में जेकॾहिं हिकु किताबु आहे जे तव्हां राति जे वक़्तु उहो ॿुधी वठिजे 15 मिंट त हीउ ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो आहे आइडिया जेके मूं बि मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त मां हुन में शरीक पर असी हिन वक्त हलंदासीं किरण जो या बखर करें Assalamu alaikum to all. I'm very thankful to Roshni Publication to giving me this opportunity to describe this. Thank you. अभी आपका परवीन जो भी जो स्कल्पचर है जो रेप्लिका इंशाल्लाह ठाहे हमारे याद पेश कयो वेंदो ये सॼो गिलगित जो आर्टिस्ट है करीम बुरहानी जंहिंजा यूनिवर्सिटीज़ खुली चुकियूं आहिनि हिन करे हुन सेशन में न आहे पर असीं करीम बुरहानी जंहिंजी आपदा जो स्कल्पचर ठाहियो आहे हिकिड़ी क्लैप हुन नौजवान खे ॾींदासीं हीअ नई खड़ी आहे जेका पाकिस्तान जी गुज़ारिश कंदुसि सरमत बलोच अस्सलाम वालेकुम वीडियोग्राफी कई है बेसिकली तो मैं प्रोफेशनल फोटोग्राफर वीडियोग्राफर है पर रोशनी पब्लिकेशन सां तमाम बेहतरीन कम कर पिया हिननि सां कमु करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हिकिड़ो दिली सुकून महसूसु थिए पियो हिननि सां कमु करे छो जो वॾनि हस्तियुनि सां गॾु चाहे हिन स्कल्पचर ठाहिया आहिनि वीडियो ऑडियो बुक जेके ही नयूं शयूं आहिनि ही असांजे हिते माना एतिरो ई अञा ताईं पब्लिश न थियो पर ही जेको नयो कमु करे रहिया आहिनि हिन लाइ मां हिननि सभिनी खे मुबारकबाद थैंक यू हिननि सभिनी दोस्तनि जी ख़ुराइतूं आहियां जिन हिन हिकिड़े नए आइडिया खे एक्सप्लोर कयो आहे जंहिंमें स्कल्पचर्स आहिनि असांजी अज़ीम शख़्सियतुनि जा जेकी दुनिया ॾिसंदी उन ते उन जा नाला लिखियल हूंदा ऐं बायोग्राफी बुक हूंदा नंढड़ा नंढड़ा अंग्रेज़ी उर्दू ऐं सिंधीअ में जेके सॼी दुनिया में पहुचाया वेंदा ऑडियो बुक आहे जंहिंमें असीं सिंध जे हर क्लासिकल शाइर शेख हयात नियाज़ हमायूनी तनवीर अब्बासी शमशेर हैदरी अब्दुल करीम गदाई इमदाद हुसैनी ऐं सभु हर वॾे शाइर खे हिकिड़े सिंधी जी फॉर्म में असीं न फ़क़ति इंट्रोड्यूस कराईंदासीं पर पंहिंजे तारुफ़ सां गॾु हुन में तव्हांखे मौजूदु नज़र ईंदा असीं सभु दोस्तनि जा दिल घुराया आहियूं जिन अव्हांजे आॾो हिन नए आइडिया खे इंट्रोड्यूस कयो हुनजी पधराई कई असांजो हालार थोड़ी देर में असांजे ॿिए सेशन जे महिमाननि खे गिफ्ट्स ॾींदो हिननि किताबनि ऐं सीरीज़ तव्हांजी वॾी महिरबानी ऐं हुननि बुक्स पब्लिकेशन सां गॾोगॾु ऑडियो सीडीज़ ऐं बायोग्राफिकल बुक्स अंग्रेज़ी सिंधी ऐं उर्दू में शाया करण ऐं उनखे आम करण जो सिलसिलो शुरू कयो आहे ऐं गुज़ारिश कंदुसि मुंहिंजे दोस्त हालात अली नवाज़ भांगरे खे त मुंहिंजे भरिसां अचनि हिक ॾेख यादगिरी हिक शाम जो तसव्वुर खिड़ंदड़ गुलाब आहे हिक नाम जो तसव्वुर धरती कीअं झुगन थो जा अरला घोड़ा ऐं ॿिया वण वाहण पोड़ा ऐं ॿिया वण ही लहजो आहे हसन दर्स जो ऐं हिन प्रोडक्शन में असां सां शरीक आहे रोहल हसन दर्स हिन प्रोडक्ट में असां सां गॾु वीडियोग्राफी में शरीक आहे सरमत बलोच
प्यारा दोस्तों, असांजी सेशन सिर्फ़ एतिरो ई आहे। असीं इन जेको प्रोडक्ट आहे रोशनी पब्लिकेशन जी, जंहिंमें 4 बुनियादी ॻाल्हियूं आहिनि त सिंध जे अज़ीम जदीद शाइरनि शेख अयाज़, तनवीर अब्बासी, नियाज़ हमायूनी, शमशेरुल हैदरी, अब्दुल कलीम गदाई, इमदाद हुसैनी, ताज बलोच, हसन दर्स, जेके निशानवर शाइर आहिनि असांजे हिन सदीअ जा, उन्हनि जूं ऑडियो सीडीज़ रोशनी पब्लिकेशन जे तरफ़ां रिलीज़ थियण जो सिलसिलो अॼु उनजी हीअ पहिरीं सीडी आहे जेका लॉन्च पई थिए, जेका शेख अयाज़ जी आहे, जेका अली इज़हार में असां उनमें कुझु पढ़ियूं आहिनि। हीअ सॼी ऑडियो सीडी अव्हांखे अवेलेबल थींदी, नेट ते बि अवेलेबल थी वेंदी। अव्हां जेकॾहिं ख़रीद करणु चाहींदा त उहे हितां तव्हांखे अवेलेबल थींदी। ऐं ॿियो जेको अहम कमु आहे त हिन वक़्तु तसव्वुफ़ जी वारी गायकीअ में आबिदा परवीन सॼी दुनिया में हर्फ़ आख़िर आहे। आबिदा परवीन जंहिंजो आवाज़ हिन वक़्तु हज़रत अमीर खुसरो जी शाइरी जो आवाज़ आहे। आबिदा परवीन जेका शाह लतीफ़ जी नुमाइंदा आहे। आबिदा परवीन जेका बुल्ला शाह, माधूलाल हुसैन, फैज़ अहमद फैज़ ऐं सिंध जे हर वॾे वॾे शाइर जी नुमाइंदगी करे थी। हुनजो आवाज़ अॼु सिंध जो न, पूरी पाकिस्तान जो न, तसव्वुफ़ जी दुनिया जो, मोहब्बत जे पैगाम जो आवाज़ बणिजी चुको आहे। उनजो स्कल्पचर दुनिया हिन सूरत में पंहिंजे टेबल्स ते रखी सघे थी, पंहिंजे घर में शो पीस तौर ते रखी सघे थी त हीअ आबिदा परवीन आहे जेका सिंध जो आवाज़ आहे। ही आबिदा परवीन जो स्कल्पचर असांजी गिलगित जो नौजवान आर्टिस्ट जंहिंजा रेप्लिका अवेलेबल आहिनि। उन दोस्त जो नालो आहे बुरहान करीम, जेको हिन वक़्तु गिलगित में पंहिंजी यूनिवर्सिटी खोलण जे करे वञी चुको आहे। ऐं आख़िरी गुफ़्तगू जेका आहे त दुनिया जी 3 ॿोलियुनि में, अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधीअ में, ही 2 बुकलेट्स आहिनि। जंहिंमां पहिरियों बुकलेट आहे माई जिंदो जो। हीअ असांजी सिंध जी उहा बहादुर न्याणी आहे जंहिं उन निहायती नालाइक इंसान सां मुहालो अटकायो, पंहिंजी धीअ ज़ेबुनिसा ऐं उनजी भेण ऐं पंहिंजे ख़ानदान जे केतिरनि ई बेगुनाह फर्दनि जो नज़रानो पेश कयो। हीअ माई जिंदो उनजी लाइफ आहे हिन किताब में, बुकलेट में बायोग्राफिकल नोट्स आहिनि हिन माईअ जा। अव्हांखे ख़बर आहे त माई जिंदो खे जीअं परेशान कयो, जीअं अज़ियत ॾिनी, उन नालो आहे उनजो मेजर जमील। मेजर जमील जो मीडिया जे तवसुत सां इहो हशर थियो जो हू नेट सेंट्रल जेल हैदराबाद में फांसी जे नज़र थियो। ऐं उन खां पोइ हीउ जेको आख़िरी बुकलेट अभी ॾिसंदो जेको हिते इनॉग्रेट थी रहियो आहे हिन दोस्तनि जी साम्हूं, उहो अदी आबिदा परवीन जे बारे में आहे। ही ब्रीफ नोट आहे जेको अदी आबिदा जे ख़ुदि इजाज़त ऐं उनजे ॿुधाइण खां पोइ हिन किताब में कॉम्प्रिहेंसिव नॉलेज आहे त आबिदा परवीन छा आहे, हुनजो फन छा आहे ऐं हू हिन वक़्तु दुनिया में कहिड़े हद ते पहुची रही आहे। असीं अवां सभिनी जा थोराइता आहियूं हिकिड़ो दफ़ो दी आबिदा जे लाइ ऐं हिननि नंढिड़ी प्रोडक्ट्स जे लाइ जेको हालात शुरू कयूं आहिनि। हीउ अॼु हुनजो पहिरियों क़दम आहे। हीउ इंशाअल्लाह हुनजे मथे ॾाकण में चढ़ंदो वेंदो। ऐं हिकिड़े ॾींहुं तव्हां ॾिसंदो त सिंध जी हर अज़ीम शख़्सियत जे बारे में हुनजे कलाम जी ऑडियो सीडीज़ ऐं मशहूरु ऐं अज़ीम इंसाननि जा स्कल्पचर्स बि अव्हां जे साम्हूं ईंदा। असां अव्हां जो वक़्तु वरितो, अव्हां जी वॾी महिरबानी। थैंक यू।